हालानी मां ख़बर ॾींदा हलो त हालानी में इरम मेडिकल सेंटर ते डॉक्टर बाकिर अली अबड़ो जी निगरानी में एक ॾींहुं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। मुफ़्त मेडिकल कैंप में हालानी शहर वासियुनि खे ऐं भरिसां रहंदड़ ॻोठाणनि इलाइक़नि जे माण्हुनि खे मुफ़्त में चेकअप कयो वियो ऐं मरीज़नि खे मुफ़्त में दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। मुफ़्त मेडिकल कैंप सुबुह 9 बजे खां शाम 5 बजे ताईं जारी हुई। मेडिकल कैंप में ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर जुल्फकार गांगरो ऐं हॾनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर शाहज़ेब सोलंकी ऐं औरतुनि जी बीमारियुनि जी माहिर डॉक्टर हिना सियाल ऐं दिल जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर परवेज़ अली मरी शिरकत कई। मुफ़्त मेडिकल कैंप जी अॻवानी कंदड़ डॉक्टर बाकिर अली अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हिन मेडिकल कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे मरीज़नि खे बहितरीन सहूलतूं ॾेई रहिया आहियूं। मुफ़्त में मेडिकल चेकअप ऐं मुफ़्त में दवाऊं ॾेई रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।